क़ौमी अवामी तहरीक सरबराह अयाज़ लतीफ़ पाली जे चयो आहे त सिंध खे हथ वठी मंशात जो गढ़ बणायो वियो आहे। शहरनि खां वठी ॻोठनि ताईं मंशात विकिरो कंदड़नि जो नेटवर्क मज़बूत बणायो वियो आहे। ठठे में मीडिया सां ॻाल्हाईंदे अयाज़ लतीफ़ पाली जे चयो त वज़ीर सेनेटर चेयरमैन ॿुधाईनि त सिंध में गुटकनि जूं फैक्ट्रियूं कंहिंजूं आहिनि। अयाज़ लतीफ़ पाली जे चवणु हो त सिंध में मंशात जो धंधो हलाईंदड़ केरु आहिनि। वज़ीर MPAs MNAs सेनेटर ऐं चेयरमैन मंशात फ़रोशनि जा सरपरस्त बणियल आहिनि। अयाज़ लतीफ़ पाली जो चवणु हो त मंशात वापराइण सबबि नौजवान नसुल तबाह थी रहियो आहे। पुलिस अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करण बदिरां मंशात विकिणंदड़नि जी सरपरस्ती करे रही आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त क़ौमी अवामी तहरीक सरबराह अयाज़ लतीफ़ पाली जे चयो आहे त सिंध खे हथ वठी मंशात जो गढ़ बणायो वियो आहे। शहरनि खां वठी ॻोठनि ताईं मंशात विकिरो कंदड़नि जो नेटवर्क मज़बूत बणायो वियो आहे। ठठे में मीडिया सां ॻाल्हाईंदे अयाज़ लतीफ़ पाली जे चयो त वज़ीर सेनेटर चेयरमैन ॿुधाईनि त सिंध में गुटकनि जूं फैक्ट्रियूं कंहिंजूं आहिनि। अयाज़ पाली जो चवणो त सिंध में मंशात जो धंधो हलाईंदड़ केरु आहिनि। वज़ीर MPAs MNAs सेनेटर ऐं चेयरमैन मंशात फ़रोशनि जा सरपरस्त बणियल आहिनि। अयाज़ लतीफ़ पाली जो चवणो त मंशात वापराइण सबबि नौजवान नसुल तबाह थी रहियो आहे। पुलिस अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करण बदिरां मंशात विकिणंदड़नि जी सरपरस्ती करे रही आहे। क़ौमी अवामी तहरीक सरबराह अयाज़ लतीफ़ पाली जे चयो आहे त सिंध खे हथ वठी मंशात जो गढ़ बणायो वियो आहे। शहरनि खां वठी ॻोठनि ताईं मंशात विकिरो कंदड़नि जो नेटवर्क मज़बूत बणायो वियो आहे। ठठे में मीडिया सां ॻाल्हाईंदे अयाज़ लतीफ़ पाली जो चवणो त वज़ीर सेनेटर चेयरमैन ॿुधाईनि त सिंध में गुटकनि जूं फैक्ट्रियूं कंहिंजूं आहिनि। अयाज़ लतीफ़ पाली जो चवणो त सिंध में मंशात जो धंधो हलाईंदड़ केरु आहिनि। वज़ीर MPAs MNAs सेनेटर ऐं चेयरमैन मंशात फ़रोशनि जा सरपरस्त बणियल आहिनि।